श्री गोपी वल्लभ भगवान की, श्री प्रेमावतार भगवान की। श्लोक सोरो। पति सुतान्वय भ्रातृ बांधवा नति विलंघय तेन त्यजुतागता नति विलंघय त्यजुतागता गति विदस्तवो गीत मोहिता कितवयो शितः कस्तजेन शी कितवयो शितः गोपी चवंतियूं हे प्यारा श्याम सुंदर, असां पंहिंजे पति पुट भाई बंधु कुल परिवार जो त्याग करे उन्हनि जी इच्छा उन्हनि जे आज्ञाउनि जो उल्लंघन करे तो वटि आई आहियां। चओ हरे राम। ॾिसो भाई, ॿाहिरों कोई माण्हू संसारी ॾिसंदो चवंदो हे त ग़लति आहे, हा न भाई। गोपियुनि खे त पंहिंजे परिवार में ध्यानु ॾियणु खपे, उन्हनि जे लाइ त परिवार ई धर्म आहे। चओ जय श्री कृष्ण। पर तव्हांखे ॿुधायो आहे न, जंहिंजे घर जे ॿाहिरि गंगा वहंदी हुजे उनखे खूह जे पाणी पीअण जी ज़रूरत न आहे, खॾनि जे मटमैले पाणीअ जी ज़रूरत न आहे। सभु रिश्ता नाता गोविंद सां जोड़ण जे लाइ, सभु परिवार जा संबंध ई इन करे कि हिक ॿिए खे असां भगवान सां जोड़ियूं। श्रीमद् भागवत महापुराण में ऋषभदेव महाराज था चओ हरि राम। इन करे परम पति परमात्मा आत्मा जा पति, तंहिंजे करे शरीर जा जेके भी काम क्रोध आसक्ति मोह इन्हनि जो जेको ॼारो लॻल पियो आहे उहो हटाइणो पवंदो, तॾहिं त वञी प्रेम थींदो। चओ जय श्री कृष्ण। हाँ, पंहिंजे निजी स्वार्थ जी ॻाल्हि हुजे त अलॻि ॻाल्हि आहे, पंहिंजे सुख जे लाइ न, हो त परम तत्व जे लाइ त्याग थी कनि। त गोपी चवनि थियूं ॾिस कृष्ण, असां सभिनि जा मोह ममता जा नाता छॾे आई आहियूं, घर वारनि जी ॻाल्हियूं उन जा आदेश उन्हनि जी आज्ञाउनि जो उल्लंघन करे तो वटि आई आहियूं। ऐसा तुंहिंजी हिकु हिकु चाल सम्झूं थी, तुंहिंजो इशारो सम्झूं थी, तुंहिंजे मिठे गीत जी गति सम्झी करे उन सां मोहित थी करे असां हेॾे आई आहियूं। छो जो भगवान बांसुरी वॼाई उहा हिन बार गोपियुनि जे लाइ वॼाई। हिकु बार बांसुरी वॼाई त सभिनी सॼे संसार ॿुधी, स्वर्ग में भी आवाज वई, लेकिन हीअ बांसुरी जेकी शरद पूर्णिमा ते श्याम सुंदर भगवान वॼाई आहे, इहा केवल गोपियुनि जे लाइ। क्ली शब्द जो उच्चारण करे तॾहिं गोपियूं उते पहुतियूं कि तूं ई त घुरायो आहे बंसी वॼाए करे, असां मोहित थी आई आहियूं। कपटी गोपियूं भगवान कृष्ण खे थी चवनि, कपटी इन तरह रात जे समय आयल युवतियुनि खे तुझे सिवा ॿियो केरु थो छॾे सघे। चओ हरे राम। छो जो साधारण माण्हू हुजे त अधर्म लॻे, हे त परम धर्म आहे। भगवान जंहिं भी लीला सां जोड़नि उहो परम धर्म आहे। चओ हरे कृष्ण। अरे जेके मारे करे तारे छॾींदा आहिनि त प्यार कनि त अलाए काथे पहुचाए छॾियो। हाँ, जंहिंजे मारण सां कम से कम न्यूनतम 0 पॉइंट ते मुक्ति मिली वेंदी आहे। अहिड़ा श्री भगवान और उन सां कोई प्रेम करे, वरी गोपियुनि जहिड़ो प्रेम, हे हरि। त असांजी बुद्धि ॾाढी हेठि सतह ते आहे, उहा सम्झी न सघंदी आहे त काम ऐं राम में कहिड़ो फ़र्क़ु आहे।
काम वासना में और प्रेम उपासना में कहिड़ो फर्क़ु आहे। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था काम जी शुरूआती इच्छा सां ऐं प्रेम जी शुरूआती त्याग सां थींदी आहे। काम जो आख़िरी जेको नतीजो निकिरंदो आहे उहो दुख निकिरंदो आहे, पश्चाताप निकिरंदो आहे। ऐं प्रेम जो नतीजो त परम आनंद, हर क्षण प्रेम वधंदो वेंदो आहे। ज्ञान भी अखंड एक जगह ते भी रहंदो आहे लेवल में, अनंत आनंद, अखंड आनंद, लेकिन हिकिड़ी लेवल, हिकु स्तर, हिकिड़ो स्टैंडर्ड मापदंड उते भी रहंदो। लेकिन जेको प्रेम आहे उहो हर क्षण दुगनो थींदो वेंदो, 100 गुनो, 1000 गुनो, लख गुनो, करोड़ गुनो, केतिरी सीमा तक, अनलिमिटेड, बेअंत। ये भगवान जो कोई अंत कोन्हे, तीअं भगवान जे प्रेम जो भी कोई अंत कोन्हे, जंहिंजे महिमा जो कोई अंत कोन्हे, जंहिंजे कथा जो कोई अंत कोन्हे। त उहो प्रति क्षण वर्धमान गतिअ सां प्रेम वधंदो वेंदो आहे। त केॾो फ़र्क़ु आहे। काम में निज सुख जी इच्छा हूंदी आहे कि मां हिन मां सुख वठां। संसार जा जेके भी संबंध आहिनि उहे सुख चाहींदा आहिनि। पिता भी चाहींदो आहे पुटु सुख ॾे, पुटु चाहींदो आहे माता पिता सुख ॾियनि, ज़ाल पति, पति ज़ाल खां सुख चाहींदो आहे, दोस्त भी दोस्त खां सुख चाहींदो आहे। अकेलेपन में मज़ो नथो अचे, भले ख़र्च कंदो घुमाईंदो, ईअं लॻंदो यार त ॾाढो प्रेम थो करे। अहिड़ी ॻाल्हि न आहे कि प्रेम न आहे संसार में, प्रेम भी उते आहे जाते भक्ति आहे। जे सत्संग न कयो आहे उहो प्रेम कीअं कंदो? जे सत जो संगीत न ॿुधो ऐं जीवन ॾियण वारे, प्राण ॾियण वारे सां जंहिं प्रेम न कयो उहो कंहिंसां प्रेम कंदो? इन करे बिन सत्संग विवेक न होई। त काम में पंहिंजे शरीर जे सुख जी इच्छा हूंदी आहे ऐं प्रेम में प्रेमास्पद चइबो आहे जंहिंसां प्रेम करे रहिया आहियूं। ये गोपियूं भगवान कृष्ण सां प्रेम करे रहियूं, त गोपियुनि जे मन में इहा ई इच्छा आहे त श्री कृष्ण खे प्रेम कीअं ॾियूं, श्री कृष्ण कीअं असां ते राज़ी थियनि। चओ हरे राम। के साधुअ खां पुछियो असांजा कन्हैया गुम थी विया आहिनि, कीअं मिलंदा? साधु बाबा चवण लॻा, हरे हे 16 श्रृंगार लायो, वार कटायो, हाँ साधु वेश धारण कयो, सभु उपराम थियो संसार जे ॻाल्हियुनि खां, वैराग रखो, तॾहिं वञी तव्हांखे भगवान जी प्राप्ति मिलंदी। गोपिन चयो राम राम बाबा जी, तव्हांजा भगवान ॿिया आहिनि, असांजा भगवान ॿिया आहिनि। छो? चई हे श्रृंगार उहे असां पंहिंजे लाइ थी कयूं, हे श्रृंगार ई उन सांवरे खे रिझाइण जे लाइ आहे। हे केश विन्यास, हे वार, हे श्रृंगार, हे गहना, हे अलंकार, हे आभूषण, ये सजावट, हे गुलाल, हे काजल, हे सभु उन खे ई त रिझाइण जे लाइ आहे। असांजे पंहिंजे सुख जी इच्छा कोन्हे महाराज। उहो चए त असां सन्यासी ठही वञूं, उहो चए त प्राण त्याग करे छॾियूं, अगरि उन जी ख़ुशी आहे त। चओ हरे राम। महाराज भुल थी हुई, तव्हांजा ॿिया कोई भगवान अथव, असांजा त श्री कृष्ण आहिनि, उहे राज़ी थींदा आहिनि, उनजी कुंजी असां वटि आहे। तव्हांजा भगवान तव्हांखे नचाइण वारा आहिनि, असांजा भगवान असांजे इशारे ते नचंदा आहिनि। चओ हरे राम। प्रेम जे रस्सीअ में ॿधल आहिनि। चओ हरे राम। हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इहो ई फ़र्क़ु आहे। काम में क्षण भंगुर सुख नज़र ईंदो आहे, लेकिन आख़िर लंबो समय दुखी हलंदो आहे, पीड़ा हलंदी आहे। ऐं प्रेम में पहिरियों त्याग करणो पवंदो आहे, पर पोइ आनंद ई आनंद हूंदो आहे, मौज ई मौज। चओ हरे कृष्ण। अहिड़ा कई फ़र्क़ आहिनि जेके काम ऐं प्रेम में अलॻि अलॻि आहिनि। माण्हू काम खे प्रेम सम्झी वेंदा आहिनि, कोई प्रेम खे काम था सम्झी वठनि, लेकिन गोपियुनि जो प्रेम ओहो ब्रह्म ज्ञान जे पार आहे। गोपियूं चवनि थियूं कपटी, इन तरह राति समय असां आई आहियूं, तुंहिंजे सिवा केरु आहे जेको असांखे छॾे सघंदो? इहे कहिड़ा अखर आहिनि? इहे अधिकार जा। गोपियुनि खे प्रेम जो अधिकार आहे। ऐं इहो ॿुधी करे भगवान ईअं था प्रसन्न थियनि ॼण कोई वेदन जी स्तुति थी थिए। नारद जी चवण लॻा, प्रभु तव्हां धरतीअ ते वियो, हा छा ॿुधण वियो? गोपियुनि जा अपशब्द, ओड़े वेदन जी स्तुति। शिव सनकादि, सनक सनंदन, सनातन, सनत कुमार, असां सभु मिली करे तव्हांजी स्तुति कंदा आहियूं, उहा न वणंदी अथव छा? गोपियुनि जा अपशब्द तव्हांखे वणनि था? हे ताना तुनका घटवती ॻाल्हाइनि? त भगवान जा नेण सजल थिया, चवनि था हा हा नारद जी,
हो भी ठीकु आहिनि वेद मंत्र जेके आहिनि, लेकिन जेको रस, जेको भाव, जेको प्रेम, जेको गोपिन जे डांट फटकार में आ, अपशब्दन में आ, चिल्लाइण में आ, उहो पूजा जे विधि विधान में कोन्हे। चओ हरे राम। अहिड़ा करोड़े पूजा पाठ कयो तॾहिं वञी गोपिन जहिड़ो प्रेम मिले। चओ जय श्री कृष्ण। रहसि संविदं रेच्छ योदयं प्रहसिताननं प्रेम वीक्षणं बृहद्रह श्रियो धाम ते मुहुरति स्पृहा मोह्यते मनः। हे प्यारा, एकांत में तू मिलण जी आकांक्षा प्रेम भाव खे जगाइण वारी ॻाल्हियूं कंदो आहे। अकेले में जॾहिं मिलंदो आहे ॾाढी बढ़िया बढ़िया ॻाल्हियूं कंदो आहे, तूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं, हाँ, ॿुधी करे हृदय खसे वठंदो आहे। ॼण प्रेम भाव जगी वेंदो आहे जेॾीमहिल एकांत में तूं ॻाल्हाईंदो आहे, ठिठोली करे असां सां तूं मजाक कंदो आहे, छेड़ींदो आहे। तुंहिंजे प्रेम भरी चितवन सां असांजे तरफ़ ॾिसी करे जेॾीमहिल तूं प्रेम भरी निगाहुनि सां मुस्कुराए जो छॾींदो आहे। हे हरे। ऐं असां ॾिसंदी ईसे की तुंहिंजो उहो विशाल वक्षस्थल, तुंहिंजो हृदय विशाल, जंहिं ते लक्ष्मी जी सदा सदा निवास कंदी आहे। दिव्य रूप में भगवान जे वक्ष यानी छातीअ ते लक्ष्मी जी जो सदा निवास रहंदो आहे। चओ हरे राम। नित्य निरंतर जाते लक्ष्मी रहंदी आहे, तॾहिं खां हिनमहिल ताईं निरंतर असांजी लालसा वधंदी थी वञे कि असांजो मन वधीक खां वधीक तुंहिंजे तरफ़ मोहित थो थींदो वञे, मुग्ध थींदो थो वञे। चओ हरे कृष्ण। ॾिसो इहे प्रेम जी अलॻि अलॻि दशाऊं थींदियूं आहिनि कि हिनमहिल गोपियूं कहिड़े हालत में आहिनि, विरह में, वियोग में आहिनि, पर वियोग में यादि छा थी कनि, कृष्ण जे मिलन खे। त हिकिड़ो थींदो आहे वियोग में बि संयोग आहिनि, विछड़ियल कृष्ण भगवान अंतर्ध्यान आहिनि, पर यादि एॾी गहरी आहे गोपिन जी कि लॻे थो हे त वेठो आहे भगवान कृष्ण साम्हूं, हे ॻाल्हियूं पियो करे, ठिठोली पियो करे। त इहो चइबो आहे वियोग में बि संयोग। ऐं भगवान केॾी महिल भक्त सां मिलियल आहिनि, लॻे थो वरी भगवान आया आहिनि, पतो न आहे मिंट वेहंदा, हाँ हली वेंदा, केतिरी देरि वेहंदा, मन में भउ हूंदो आहे। त मिलियल गॾु आहिनि, ओॾी महिल बि ईअं लॻंदो आहे बसि ॼाण विया, इझ विया। त मिलन में बि यानी संयोग में बि वियोग नज़र ईंदो आहे। चओ हरे राम। 4 अवस्थाऊं थींदियूं आहिनि। हिकिड़ो जेको तव्हां ॿुधो वियोग में संयोग, विछोड़े में भी याद करे ॼण कृष्ण साम्हूं बीठो आहे। वियोग में संयोग, संयोग में वियोग, साम्हूं भी बीठो आहे। मस मस अञा हाणे आयो आहे, केॾी महिल हली वेंदे हथो पतो ई कोन्हे। हाँ, इहो चयो आहे संयोग में वियोग। ॿियो थींदो आहे संयोग में संयोग, भगवान मिलियल आहिनि ऐं ध्यानु भी भगवान में आहे ऐं चिंता न आहे भगवान न वेंदा। संयोग में संयोग। ॿियो थींदो आहे वियोग में वियोग कि भगवान विछड़ियल आहिनि ऐं यादि भी उन्हनि जे विरह जी आहे। अलॻि अलॻि श्लोकनि में तव्हां अलॻि अलॻि भाव श्रवण कया आहिनि, हा न। केॾी महिल गोपियूं रोअनि थियूं, काथे आहे कंकड़ पत्थर न लॻी वञे, काॾे थो हली वञे, तूं गायूं चारण वेंदो आहे, काथे हिन महिल चवनि थियूं त तूं ओहो मुस्कुराए करे जो निहारींदो आहे, असांजो त हृदय खसे वठंदो आहे। त इहे प्रेम जी 4 ई अवस्थाऊं प्रेम ॼण वारी थींदियूं भक्तनि जे लाइ। चओ हरे राम। कबीर साहब खां कंहिं पुछियो तव्हांजो एॾो वॾो ज्ञान आहे ऐं गोपियूं त भगवान सां प्रेम कंदियूं रोअंदियूं, त तव्हां गोपिन जे बारे कुझु चओ। तॾहिं कबीर साहब चयो ओहो मां छा चवां, आंसू भरिजी आया। चओ जय श्री कृष्ण। दोहो मूंखे ठीक सां यादि नथो अचे, त कबीर साहब चवण लॻा
भाई तहां छा था चओ कबीर कबीर कबीर, गोपिन जे हिकड़े प्रेम जे गोढ़े में वही वजन हजार कबीर। गोपिन जो हिकु आंसू एडो कीमती आहे कि उन में हजारे हजारे मूं जहिड़ा कबीर वही वजन। ये कबीर साहब उन्हनि जी महिमा गाए। चओ हरे कृष्ण हे हरे। त हे गोपिन जो भाव परम प्रेम। अरे जंहिंखे पढ़ण सां ॿुधण सां भगवान जे प्रेम दर्शन जो वरदान तो मिली वञे, सिक श्रद्धा सां कोई करे, अहिड़ी भगवान जी भक्ति आहे। बोलो गोपी वल्लभ भगवान की, वृंदा विपिन बांके बिहारी लाल की।